जी तो नाज़रीन वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हर महीने पेट्रोलियम जे अघनि में वाध कई पई वञे। उन हवाले सां ठुल जे शहर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो पेट्रोलियम जे अघनि जे वाध बाबति वधीक उन जो छा चवणु आहे ऐं संदनि कहिड़ा मुतालबा आहिनि। इमरान ख़ान खे असांजी अपील आहे, गुंदाधर आहे त ॾिसो हे महांगाई जे करे असांजे पेट्रोल ते वॾो असरु पियो आहे। हिन वक़्तु को तेल कोई भराइण जे लाइ तयारु कोन्हे। 140 रुपया लीटर आहे। रक्शा नारायण समूरा टैक्सी गाॾी समूरा बंदि थी विया आहिनि। पंप सॼा विरहान लॻा पिया आहिनि। इमरान ख़ान खे अपील आहे ख़ुदा तेल खे थोरो कंट्रोल करे त असांजी सेल जेकी हूंदी 1500 लीटर, हिन वक़्तु असांजी 700 लीटर बीठी आहे। कल्ह वठी अधु ते अधु ॾींहों ॾींहों ग्राहक परेशान लॻा पिया आहिनि। बाहि ॿारे छॾियईं, ग़रीब वञूं काॾे, रोज़गार खां तंग थिया आहियूं। एतिरो तंग थिया आहियूं जो आपघात करे ॿार बीमारियूं पाण खे बि मारे छॾियूं। ॿियो छा कयूंसीं? ख़ुदा जो हबीब इन बादशाह खे गार कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे असांजी अपील आहे, ॾाढी महांगाई करे छॾी। हर हफ़्ते पेट्रोल चढ़े थो, हर हफ़्ते हर सामान चढ़े थो। गिहु आहे, खंडु आहे, जेकी शइ बि आहे सभु कुझु चढ़ी थो वञे। असां मोबाइल न रहूं, असांजा चार्जर 10-10, 20-20, 50-50 रुपए मथे चाढ़े अघु सॼा चढ़ी विया आहिनि। महांगी उरूज ते चढ़ी वई आहे। हाणे असां टैक्सी वारा काॾे वञूं? जिते 3000 मिलंदा हाणे उते ईअं सम्झ 5000 असांखे वठिणा पवनि। ग़रीब माण्हू वञनि काॾे? तेल 140 रुपए लीटर थी वियो आहे। असांखे गुज़ार छा त तेल लाहियो वञे। जिते 70 रुपये हो त हाणे चढ़ियो त 140 रुपया। पेट्रोल में पुॼूं था पेट जो खाधे कयूं असां। कमकार न आहे, मज़ूरी बि घटि आहे, मज़ूरी बि नथा चाढ़नि किथे। ऐं अलाह न करे हर को ग़रीब आहे, मिसकिन माण्हू आहे। इहा जो हुकूमत हले त केरु हुकूमत इन ते ईंदो? कोई ईंदो ई न। को चालाक कंदो अहिड़ो चढ़ंदो ई न जेको हुकूमत ग़रीबनि खे मारे थो। असांजी अपील इहा आहे त अलाह करे पेट्रोल लाहे। महांगो थींदो, तेल मिले ई का शइ नथो। ग़रीब वञूं काॾे? इमरान एॾो महांगो कयो आहे। इमरान ख़ान आयो असां त का शइ सुख ॾिठो ई न आहे। हर शइ वञे थो महांगो थींदो, पेट्रोल चढ़ी वियो आहे त वञूं काॾे? हर 15 तारीख़ वधे थो पियो। असां ग़रीब माण्हू हारी काॾे वञूं? महांगप जो दौर थी वियो आहे। हर शइ जो ॾिसो था पाण। ग़रीब माण्हू असां त न ॿार बच्चा पाले सघूं था, न कुझु हली बि सघूं। महांगाई थी वई आहे घणी। ग़रीब परेशान आहे रोज़ी जे लाइ। कंहिं मज़ूर जी आहे 500 रुपया तारीख़, 400 रुपया किलो थी वियो आहे गियो। 140 रुपया लीटर थी वियो आहे। पेट्रोल काथों थिए ग़रीब जो गुज़ारो? ग़रीब परेशान आहे, अवाम परेशान आहे। ख़ुदा असांजी इहा अपील आहे त महांगाई थोरी घटि कयो त ग़रीब जो को गुज़ारो सुकून न थिए। ग़रीब काॾे वञे? ख़ुदकुशी खां सवाइ ॿियो ग़रीब जो कोई चारो ई न आहे रहियो। ग़रीब करे त करे छा? जंहिंजी मज़ूरी आहे मज़ूरी उते ई बीठी आहे। डेली ॾींहों ॾींहुं हर सौदे जा अघु वधंदा था वञनि। पेट्रोल वधे थो, गिहु वधे थो, लूणु वधे थो। हर चीज़ जेका बि आहे, अनाज आहे, जेका बि शइ आहे वधी वञे थी। जंहिंजी 500 रुपयो 400 रुपये तारीख़ आहे त उहो गुज़ारो कीअं करे? जीअं असांजो जंजाल थी वियो आहे। बराए महिरबानी असां गवर्नमेंट खे अपील कयूं था त बराए महिरबानी महांगाई घटि करे, पेट्रोल लाहे, गिहु लाहे, तेल लाहे, हर चीज़ लाहे। ग़रीब जो को गुज़ारो थी सघे, ग़रीब ख़ुशहाली सां रहे। ईअं न करनि त ग़रीब बेज़ार थी उन खां को क़दम खणे, ख़ुदकुशी करे या ॿियो को क़दम खणे। जीअं त नाज़रीन तव्हां ठुल शहर जे वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त हर 15 ॾींहं पेट्रोलियम जे अघनि में वाध कई पई वञे। इन्हनि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोलियम जे अघनि खे घटि करे ऐं महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दूओ, जेकब न्यूज़, ठुल।